बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई साथी दिल जी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां महबूब असांजी मथां दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिही व आलि बैतिही अजमईन। वाजिबुल एहतराम कंबर शहर जा दोस्तों मुसलमान भाइरो, रब करीम जा तव्हां सां गुनाहगारनि ऐबदारनि बदकारनि जे मथां अणगणिया एहसान ऐं महिरबानियूं। जंहिं करीम रब तव्हां असांखे रमज़ानुल मुबारक जे बाबरकत महीने में ख़तमुल क़ुरान जे रहमत ऐं बरकत वारे मौक़े ते इन मिठड़े कलामुल्लाह जे महफ़िल मजलिस कचहरीअ में रब साईं घुराए करे क़ुरान पाक जो दीदार भी करायो आहे। सभु चओ अल्हम्दुलिल्लाह। ऐं क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। अल्हम्दुलिल्लाह। हिकु त रमज़ानुल मुबारक जो सॼो महीनो क़बूलियत ऐं बख़्शिश वारो आहे। रमज़ानुल मुबारक महीने जो जीअं चंड नज़र ईंदो आहे, ओ रमज़ानुल मुबारक जे चंड खां वठी करे शवाल जे चंड ताईं अल्लाह रब्बुल आलमीन जे दरबार में इन महीने में जेड़ी महिल भी तव्हां रब जे साम्हूं हथड़ा खणंदव, अल्लाह साईं तव्हांजा हथ खाली न मोटाईंदो। ॾींहं भी रमज़ानुल मुबारक जे क़बूलियत वारा आहिनि, रातियूं भी रमज़ानुल मुबारक जूं क़बूलियत वारियूं आहिनि। पर वरी अञा जंहिंसां महिरबानी करे उनके तहजुद वारे टेम ते उथारे पोइ त सुभान अल्लाह। वरी जो तहजुद वारी रकातुनि में सजदनि में दुआउनि में जो वरी अखिड़ियुनि मां पाणी वही वञे त सुभान अल्लाह। शाजा दिल जा दर्द, शाजूं दिल जूं तकलीफ़ां, शाजा मामला, शाजा मसइला। दुनिया में भी त असां दोस्तनि अहबाबनि खे दिल जा दुख तकलीफ़ सूर ॿुधाईंदा हूं, छॾ ॿियनि खे हलियो आहे यार ॾे।
चढ़ ॿियनि खे हलियो आहे यार ॾे, को ॿुधंदई बि कोन, को ॾिसंदई बि कोन। पर राति जे टेम ते तहजुद में जेको यार जे आॾो हेठि कंधु करे सजदे में जेको पाणी वहाईंदेसि न, जेके अल्लाह खे एलाज़ कंदे न, अल्लाह साईं तुंहिंजे उन हिकु हिकु लफ़्ज़ खे, हिकु हिकु गोड़े खे ॾिसी करे मलाइकनि जे साम्हूं फ़ख़ुरु कंदो। मलाइको जेको राति जे टेम ते निंड फिटाए घर दर छॾे मूं वटि आयो आहे, मलाइको तव्हां ॿुधायो त इनखे ख़ाली मोटायां? मलाइको मां रब जो रहम थो चवे, इनखे ख़ाली न मोटाईंदो। मलाइको मां अल्लाह जी बाज़ती चवे त इन जा ॻोढ़ा मां वटि क़बूलनि। इहो जेके लफ़्ज़ चवंदो वेंदो मां रब महिरबानी फ़रमाए इन जा लफ़्ज़ बि क़बूलु कंदुमि, दुआऊं बि क़बूलु कंदोमांसि। जेके कम चवंदो मां अल्लाह उहे कम बि मुकमिल कंदोमांसि। अॼु आख़िरी रमज़ान मुबारक जो जुमो हो, वरी मथे साल अलाए इहे जुमा नसीब थियनि अलाए न थियनि। ॾींहं ॿियनि जो महिमान यार रहियो आहे, अलाए इहो महिमान वञी करे मथे कहिड़ी रिपोर्ट ॾींदो, अलाए हे घड़ियूं वरी ज़िंदगीअ में नसीब थींदियूं अलाए न थींदियूं। बाबा साईं, मां पंहिंजे अखियुनि सां रमज़ान मुबारक जे महीने में कराचीअ में हिकिड़ो पठान हो पोड़ो, मां उनखे ॾिठो। ग़ालिबन 29 आख़िरी राति हुई, 29 राति हुई, ख़त्म जो हिकिड़ो मौक़ो हो दोस्तनि जो। मुंहिंजा सोना अलाए केतिरा साल गुज़री विया आहिनि, पर अॼु बि हुन जा सुॾका मुंहिंजी अखियुनि जे साम्हूं आहिनि। अॼु बि हुन जो सजदनि में रोअण, वरी हथड़ा खणी जॾहिं वेठो मां पुछा कईमांसि, मां चयोमांसि मूंखे त ईअं थो सम्झ में अचे त को तोखे दर्दु आहे, का तकलीफ़ आहे जो यार सां पियो थो अहवाल करे। जुमिलो जेको चइनि उहो जुमिलो वॾो क़ीमती आहे। तोखे चई मोल साहिबु, रमज़ान मुबारक जो महीनो रहमत वारो वञणु, इन खां वधीक बि को सदमो आहे? पुट जी ॻाल्हि न कई त को मुंहिंजो पुटु वफ़ात करे वियो आहे, अबे अम्मा जी ॻाल्हि न कई त को मुंहिंजा उहे हलिया विया आहिनि। लफ़्ज़ छा थो चवे, जंहिं रमज़ान जे सदके महिरबानियूं पोइ करे, करम नवाज़ियूं पोइ करे, अहिड़ो महीनो जो वञण वारो आहे, चए इन खां वधीक बि को सदमो आहे? पोइ जेके इन महीने में रब खे रिझाइनि था उन्हनि जे लाइ वञणु वाक़ई सदमो आहे। जेके इन महीने जो क़दुरु कनि था, चओ त उन्हनि जे लाइ वाक़ई महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। थोड़ा तव्हां दोस्त अॻे सुरींदो न, पोइ जेके पोयां दोस्त अचनि था न, पोइ उन्हनि खे तकलीफ़ न थींदी। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा, ओ मुंहिंजा उम्मतियो, 11 महीना त अल्लाह साईं तव्हां जूं दुआऊं रद्द न कंदो आहे, तव्हां जा सॾ रद्द न कंदो आहे। पर रमज़ान मुबारक जो महीनो अल्लाह साईं तव्हां जे सॾनि खे, तव्हां जे दुआउनि खे जल्दी क़बूल फरमाईंदो आहे। ओ गुनाहगार, पंहिंजे अचण जी देर आहे, रब करीम जे आॾो निवरण जी देर आहे, सजदे करण जी देर आहे। अॼु मौक़ो अथव ख़त्मुल क़ुरान जो मौक़ो आहे, जंहिं जाइ ते कलामुल्लाह जे ख़त्म जो प्रोग्राम हूंदो आहे, जंहिं जाइ ते अल्लाह जे क़ुरान पाक जो ख़त्म हूंदो आहे। ओ कंबर जा मुस्लमान, हीअ ॻाल्हि ज़हन ते रखजांइ, छड़ो तो असां हिन महफ़िल में मौजूद न आहियूं, पर अल्लाह जे रहमत वारा मलाइक लही बि अल्लाह जो क़ुरान ॿुधण आया अथई। तो असांखे हिन कलामुल्लाह जो मथां क़दुरु न हुजे, छो त जंहिं घर में अखि खोली आहे उते तोखे मूंखे कलामुल्लाह नज़र आयो। कलमो बि तोखे मूंखे मुफ़्त में मिलियो, कलामुल्लाह बि तोखे मूंखे मुफ़्त में मिलियो। उन्हनि वटि कलामुल्लाह जो क़दुरु
हूंदो जिन कलामुल्लाह जे करे पंहिंजूं जुआनियूं बि कुर्बान कयूं, जिन कलामुल्लाह जे करे पंहिंजा बच्चा ॿार बि कुर्बान कया, पंहिंजूं धन दौलत जॻहूं क़बूल सभु शइ कुर्बान कयूं। उन्हनि खे कलामुल्लाह जो क़दुरु तोखे मूंखे क़दुरु कोन थींदो। अल्लाह सही शल तोखे मूंखे कलामुल्लाह जो क़दुरु बि नसीब फरमाए त रमज़ान मुबारक महीने जो क़दुरु बि नसीब फरमाए। रमज़ान मुबारक महीने जे वञण जे करे ख़ुशि न थींदो कर त गुज़री वियो न वरी मथे साल दुआउनि वारो टाइम मिले अलाए कोन मिले, मथे साल वरी तरावीहनि में कलामुल्लाह जे ॿुधण वारो टाइम मिले अलाए कोन मिले। हे रमज़ान मुबारक वारियूं रौनकूं तोखे नज़र अचनि अलाए कोन अचनि, इफ़्तारीअ जा मज़ा तुंहिंजे हयातीअ में अलाए नसीब हुजनि अलाए कोन हुजनि, जमातनि में कलामुल्लाह जूं हे तवारियूं तोखे नज़र अचनि अलाए कोन नज़र अचनि। हाओ जेकॾहिं तोखां गफ़लत थी वई आहे, तोखां मूंखां जेकॾहिं सुस्ताई थी वई आहे, अञा बि ॿ ॾींहं अथसि, अञा बि घड़ियूं अथसि। हाओ कलमे पढ़ंदड़ मुस्लमान तुंहिंजे मुंहिंजे अचण जी देरि आहे, रब जे परचण में देरि न हूंदी आहे। असां गुनाहगारनि खे पाण ऐलान करे चई छॾियो त वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम इन्नल्लज़ीन यस्तकबिरून अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन। पाण चौथे वइज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाए ज़ादान फलयस्तजीबू ली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। असां ॾोहारनि खे पाण सॾे चयो अथई, असां नाफ़रमाननि खे पाण सॾे चयो अथई, असां गुनाहगारनि ऐबदारनि खे पाण कलामुल्लाह में सॾे चयो अथई। कुल या इबादियल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। कॾहिं त टेम कढी सॾ ॿुधेसि न, कॾहिं त टेम ॿ कढी हिन यार सां कचहरी करे अल्लाहु अकबर मां त हीअं चवंदो रहंदो आहे, अबो पंहिंजे बच्चे खे विहारे करे ईअं न सम्झाईंदो आहे, उस्ताद पंहिंजे शागिर्द खे विहारे करे ईअं न सम्झाईंदो आहे, मुर्शिद पंहिंजे मुरीद खे विहारे करे ईअं न सम्झाईंदो आहे जीअं रब करीम पंहिंजे कलामुल्लाह में ॿारनि सां कचहरी कई आहे। नवा साईं जेकॾहिं तोखे जलसनि में टाइम नथो मिले, आलमनि जे मिलण ॿुधण सां टाइम नथो मिले न, हिकिड़ो कमु कर, सुबुह जे निमाज़ खां बाद में 2 रुकूं तर्जुमे सां कर। घणा 2 रुकूं तर्जुमे सां पढ़, पोइ तुंहिंजो हे ज़मीर तुंहिंजी दिलि चवंदई रब मां त नालाइक़ आहियां, तूं कीअं मूंखे ज़री ज़री सम्झायो। ओ मुंहिंजा कलमे पढ़ंदड़ मुस्लमान, इबादी जो लफ़्ज़ अल्लाह चयो थी, ओ मुंहिंजा ओ मुंहिंजा ओ मुंहिंजा छा थो चवे, वइज़ा सालक इबादी मुंहिंजा बाना मुंहिंजा बाना मुंहिंजा बाना। निमाज़ ते नथा चऊं पोइ बि चवे थो मुंहिंजो बानो आहे, कलामुल्लाह जी तिलावत नथा कयूंसि पोइ बि चवे थो मुंहिंजो आहे, अल्लाहु अकबर चयो नथा वठूंसि पोइ बि चवे थो मुंहिंजो आहे। मां त हे मिसाल ॾींदो आहियां, अबे जो जेकॾहिं बच्चो चयो न वठंदो आहे, अबो चवंदो आहे त मुंहिंजो पुटु ई न आहे, अबो चवंदो आहे त मुंहिंजो बच्चो ई न आहे। चई अबे तोखे मूंखे कुलनि ते खणी करे घुमायो, अबो तो चवे मुंहिंजो न आहे। सदको वञा मां रब
करीम तुझे रहमत जे मथा, तुझे बाज जे मथा, तुझे करम नवाज़ीअ जे मथा ओ मुंहिंजा अल्लाह तू त हर टेम ते चयो मुंहिंजो आ हे त असांजो ज़मीर अलाए कॾहिं मलामत कंदो, असांजो ज़मीर असांखे अलाए कॾहिं झिंझोड़ींदो। नाफ़रमाननि खे मुंहिंजो बानो तो सॾु करे, पर असां नाफ़रमाननि खे रब जे दर ते अचण में अलाए कॾहिं लज ख़तम थींदी। अल्लाह सही नाफ़रमान के चे तो मुंहिंजा बाना रब चवे तो मुंहिंजो आ, पर बानो रब खे पंहिंजो करण जे लाइ तयार न। अल्लाहु अकबर। होॾे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे भी नज़र कंदे हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम भी था चवनि अल्लाहुम्मा गफ़िर लि उम्मती अल्लाह मुजन के माफ़ कर, अल्लाह मुजन के माफ़ कर। रब जे रहम दे भी नज़र कंदे रब भी चवे थो मुंजान मिठड़े मोहम्मद करीम दे बाज दे भी नज़र कर, मिठड़ो मोहम्मद भी चवे तो मुंजा थी ओ बेकदरा इंसान, ओ बेकदरा मुसलमान। अल्लाह भी चवे तो मुंजान, रसूलुल्लाह साईं भी चयो त मुंजान। असां अल्लाह जो भी चयो नथा वठो, असां रसूलुल्लाह साईं जो भी चयो नथा वठो। ॿुधायो त सही भला उन को सवाब ॿियो असांजो दग कहिड़ो वा? रसूल साईं जो भी चयो न वठो, अल्लाह जो भी चयो न वठो। अब ॿियो को दग आहे छा? ॿियो को रस्तो आहे? इन्हनि को सवाइ ॿियो को चाढ़ो आहे? कुल हाज़िही सबीली अदऊ इलल्लाह, यही रस्तो थी, यही लाइन थी जेका तोखे अल्लाह जे ज़ात सां मिलाईंदी आहे। कुल हाज़िही सबीली अदऊ इलल्लाह, इन को सवाइ ॿियो कोई रस्तो तोखे। अल्लाहु अकबर। अल्लाह जे बाज जमा केड़ा मिसाल ॾियां। बॾीअ त तूं आराम के फिटाए, बॾीअ रमज़ान मुबारक जो महीनो थी, मेहमान खे त तूं भला बॾीअ ॾे। 28 ॾींहं त पाण कोन ॾेई सघियासीं, बॾीअ त मेहमान खे ॾियूं। मुंहिंजी दिलि थी चवे, मुंहिंजो ज़मीर थो चवे, ॿिनि ॾींहंनि में जेकॾहिं सची दिलि में 28 ॾींहं तूं न ॾेई सघियो आहे, 28 ॾींहं रब खे रब करीम के परचाए न सकियो आहे। हाणे भी सच्ची दिल सां अचण तो जो कम आहे, परचण अल्लाह जो कम आहे। एड़न के माफ़ करे छॾे जो तुझो मुंहिंजो अकुल कम ही न कंदो। आवाज़ आई अल्लाहु अकबर। गुलिस्तान फारसी जो किताब आहे, मदरसन में पढ़ाईंदा ज़ुमरे साहब को भी पुछा कयो, गुलिस्तान फारसी जो किताब आहे, अजीब उनमें नसीहत आहे। गुलिस्तान किताब जे लिखण वारो शेख सादी रहमतुल्लाह अलैह, शेख सादी रहमतुल्लाह अलैह जी जिंदगी अजीब आहे। वो 30 साल पढ़ियो आहे, 120 साल उन जी टोटल उम्र आहे। 30 साल वो जवान पढ़ियो, 30 साल वरी उन पढ़ायो, 30 साल उन दुनिया जो सैर कयो, पोयां 30 साल वेही करे तजुर्बा लिखियईं। 30 साल मदरसन में पढ़ियो, 30 साल मदरसन में वेही पढ़ाए, वरी 30 साल घुमियो फिरियो, पोयां 30 साल वेही जेके तजुर्बा कई पढ़ाइण जे दौरान शहरनि में माण्हुनि सां जेको घुमियो फिरियो मिलियो सिलियो, उहे 30 साल वरी तजुर्बा लिखियईं। उन्हनि तजुर्बनि मां हिकिड़ो किताब अथसि गुलिस्तान बोस्तान। असां त साईं मीर कुंवारनि जन वटि पढ़ियोसीं, हाणे वरी कुछ अहिड़ा किताब मदरसन में निकिरी विया आहिनि। तवज्जो कर अल्लाह जे रहम जो मां मिसाल ॾियां। शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो, ओ नौजवान तवज्जो कर, असांजो नौजवान चवंदो आहे त दुआ त घुरूं था पर क़बूल नथी पवे, अल्लाह जे दर ते त चऊं था पर असांजा कम नथा थियनि। हा तूं सची दिलि सां अचण तुंहिंजो कम आहे। शेख सादी रहमतुल्लाह अलैह तो फरमाए, हिकिड़े मुल्क जो बादशाह बीमार थी पियो, ॾाढो बेचारो बीमारो थी पियो। हा इलाज कराए
थकजी पियो उनके पतो पियो तो फलाणे जाइ ते हिकिड़ो पुराणो हकीम नफ्स शुनास हकीम उनखे त पंहिंजी तबियत ॾेखार जंहिं टाइम ते उन हकीम के बादशाह सलामत घुरायो बादशाह जी नफ्स ॾिसी करे हकीम चुप थी करे वेही रहियो पुछा तो करे हकीम साहब ॿुधा त सही दवा थींदी या को न थींदी हकीम साहब चुप लॻो पियो ओ हकीम साहब ॿुधा त सही खफ़ो करे मां तोखे घुरायो आहे दवा जे लाइ तूं छा थो चवे हकीम थो चवे दवा त थींदी पर बादशाह सलामत तूं दवा को न कराईंदे दवा आहे पर तू कराईंदे बादशाह तो चवेसि तू पैसनि जी ॻाल्हि तो करे जे तो पैसनि जी बि ॻाल्हि न आहे भला कंहिं बूटीअ जी ॻाल्हि तो करे उहा बूटी त तू लही वेंदे उन टाइम ते हकीम बि चवे थो ॿी दुनिया जी बूटी कोन्हे भला ॿुधाए त सही उहा दवा काथो मिलंदी हकीम तो चवेसि साईं जेकॾहिं चओ था तव्हांजो हुकुम आहे मां तव्हांखे उहा दवा ॿुधाइण थो चाहियां अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर शेख सादी रहमतुल्लाह अलैह लिखियो उन टाइम ते हकीम हिकिड़ो जुमिलो ॿुधायो हकीम दवा थो ॿुधाएसि हकीम दवा तो ॿुधाए हकीम साहब तो चवेसि ओ बादशाह सलामत जेका तोखे बीमारी आहे उन बीमारीअ जी दवा चवे तो मुंहिंजो तजुर्बो हे आहे 9 सालनि जो हिकिड़ो गुलाब जो गुल छोकिरो हूंदो 9 सालनि जो बचिड़ो कोहिणो पवंदो उन में हे निशानियूं हुजनि छोकिरे जी उमिरि हीअ हुजे छोकिरे जो कद हे हुजे छोकिरे जूं निशानियूं बि ॿुधाए थो पियो चए तो 9 सालनि जे छोकिरे खे कोहिणो पवंदो सीनो हुनजो चीरो पवंदो सीने जे चीरण खां बाद में हुनजी दिलि बि करणी पवंदी हुनजो जिगर जहिड़ो बि करिणो पवंदो उहे सुकाए करे उहे कक ठाहिबो तुंहिंजो इलाज थींदो बादशाह रहमदिल इंसान चए थो ओ हकीम साहब मरण जे लाइ तयार आहियां पर क़ौम जो गुलाब जो गुल बचो मां कुहाइण जे लाइ तयार न आहियां इहो यार रहमदिल चे मां मरी त सघां थो मरण जे लाइ तयार पर 9 सालनि जो गुलाब जो गुल मां मुरझाइणो नथो चाहियां कंहिं अम्मा जी झोलीअ खे मां ख़ाली करणो नथो चाहियां कंहिं भेण खे मां रुआर नथो चाहियां कंहिं अबे जे उमेदुनि जे मथां मां पाणी फेरणो नथो चाहियां अल्लाहु अकबर बादशाह जा जेके हेठा वेठा आहिनि जेके अॻिले दौर में सेक्रेटरी चइबो हो पर हाणे उन्हनि खे वाठा चइबो आहे अॻिले दौर में सेक्रेटरी उहे उन्हनि सोची ॻाल्हि तवज्जो कर मां रोड ते हलंदुमि हेठि नथो लहणो चाहियां वाठनि जो लफ़्ज़ त मां तोखे ॿुधायो अल्लाह सही असांजे हाल ते रहम फरमाए दुख खां जुमिला चवणा था पवनि हेठियां जेके वेठा हा मुशीर ख़ासि वज़ीर जेके वेठा हा हुननि सोचो जेकॾहिं बादशाह मरी वियो बादशाही बि ईंदी त असांजूं मिनिस्ट्रियूं ख़तमु थी वेंदियूं अब बादशाह मटबो त सॼी काबीना बादशाह वयो त काबीना हुननि पंहिंजे लिहाज़ सां सोचो छो न असां पैसे वारी रांदि फेरायो अल्लाहु अकबर हा ॿुधंदो हल जाए सोचजांइ बि त वाक़े जो नतीजो वञी काथे थो बीहे वाक़ियो काथो शुरू कयो आहे त रब करीम कॾहिं बि दुआ रद न कंदो आहे गाल इतों खई आ त अल्लाह दुआ रद न कंदो अल्लाह कॾहिं बि बाने के खाली न मोटाईंदो जो टाइम ते हुननि जो इहा ॻाल्हि सोची ॻाल्हि जो सोचण खां बाद में हुननि सरकारी मौलवी ॻोल्हिया सरकारी मौलवियुनि खे चवनि था जेके तव्हां पैसा चओ असां पैसा ॾियण जे लाइ तयार असांखे हिकिड़ी फतवा ॾियो कहिड़ी तव्हांखे फतवा मिले जे फतवा ॾियो त बादशाह जे सिर जे करे बादशाह जे सेहत जे करे कौम जो बच्चो कुहाइण जाइज़ आहे बादशाह सलामत था चा फतवा ॾियो सरकारी मुला देरी न कई ॿ मिला हेड़ी फतवा मिली वई अल्लाहु अकबर हाणे वरी हुननि अटकल कई सरकारी मुल्हनि जी भी फतवा मिली वई फतवा मिलण खां बाद में थोड़ो तवज्जो त कर उन टाइम ते जज ॾे वियो जज खे
चवण लगा असांखे तूं सुप्रीम कोर्ट जो लेटर तॾे छाजो मां तव्हांखे लेटर ॾियां चे मौलवियुनि जी फतवा बि असां खणी आया आहियूं। उन फतवा में लिखियो पियो आहे बादशाह जे करे क़ौम जो बच्चो कुहाइणो जाइज़ आहे। जे टाइम ते सिंधीअ में चइबो आहे पैसनि जी टोकरी जो वञी आॾो रखियऊं हुनखे लेटर बि मिली वियो। हाणे हुनखे ताक़त बि थी वई मौलवियुनि सरकारनि जी फतवा भी मिली वई जज जी फतवा भी मिली वई। अल्लाह अकबर। हाणे अञा ॿ शयूं थी बचनि उन निशाननि वारो छोकर जो ॻोल्हनि था वो छोकिरो अहिड़ी जाइ ते मिलियो जंहिंजो अबो कुराड़ो आहे जंहिंजी अम्मा कुराड़ी आहे हुनखे पुट बि हिकिड़ो ई आहे। कंहिंखे 5-6 पुट हूंदा बच्चा त सभु प्यारा पर जेकॾहिं पोड़प में बचड़ो थिए हुजे भी हिकु आसरो भी कोई न हुजे त तूं छा थो सम्झे। औलाद त औलाद थींदी आहे भले 5 पुट हुजनि 10 पुट हुजनि। अल्लाह अकबर। अबे अम्मा जो उनवान जो खणंदुमि अबे अम्मा जे उनवान वारी ॻाल्हि दुगी थींदी वेंदी। अबे जे रहम जा खोड़ वाकिया अम्मा जे बाज जा खोड़ वाकिया अबे अम्मा जे शफ़क़त वारा खोड़ वाकिया पर तवज्जो त कर लालच केड़ी खराब हिर्स केडो खराब हवस केड़ी खराब उन जे पोरे यपे दे आया जेके उम्मीद भी कोन हुई इन बच्चे खां बाद में मुखे को बचड़ो भी थींदो। अबे पोरे दे आयो सरकारी मुल्लन जी फतवा भी खणी आया लेटर भी खणी आया। अब्बा जेके तू पैसा चवंदे ज़बान सां पैसा चवण तुझो कम आयो बच्चो ॼण ज़बान सां पैसा तू चवंदे पैसा असां ॾींदासीं यो बच्चो असां जे हवाले कंदे। अबो पोड़ो थो पुछा करे मुझे बच्चे खे काॾे कंदो चवण से ता तुझो बच्चो बादशाह जे दवा में कम ईंदो। पहिरियों त पोड़े ज़िद कई पर जंहिं टाइम ते औलाद जंहिं टाइम ते दुनिया जी लालच मिली पोड़ो भी पंहिंजो बच्चो कुहाइण जे लाइ तयार थियो। अवा सभु को माण्हू कंदो आहे त पोयां मुंहिंजा सुख मिलनि अवे जेको पी मां वीचारो पोड़ा थी वेंदा न पोइ बि बच्चा सकम मां त भले चवंदो आहे मां त वञा पर मुंहिंजा बच्चा सुकून हुजनि। अल्लाह पर हे पोड़ो आहे जेको पैसनि जे करे पंहिंजे बच्चे खे कुहाइण जे लाइ तयार बीठो आहे पर चवे थो मुंहिंजे घरवारीअ खां बि पुछा कयो। जंहिं टाइम ते हिनजे घरवारीअ ॾे वियो घरवारीअ खे बि सॼो मंज़र ॿुधायो। अम्मा त वरी अञा मां थींदी आहे अम्मा थी चवे मुंहिंजे जिस्म के टुकड़ा टुकड़ा कयो मुझे जिस्म मां दवा कयो पर मां बच्चो कुहाइणो न ॾींदी मां। पर दुनिया जी लालच तमामु खतरनाक दुनिया जी लालच जे करे माण्हू रब खां परे थी वेंदो आहे क़ुरान पाक खां परे थी वेंदो आहे मिठे मोहम्मद करीम जे दीन खां परे थी वेंदो आहे। अल्लाहु अकबर। अम्मा भी पैसनि जे करे बच्चो कुहाइण जे लाइ तयार। हाणे हुन मासूम ॿार जा दरवाजा सब बंद थी विया। अबो भी कुहाइण जे लाइ तयार अम्मा भी कुहाइण जे लाइ तयार बादशाह भी कुहाइण जे लाइ तयार सरकारी मुल्ला भी कुहाइण जे लाइ तयार। हाँ अञा हिकिड़ो दरवाजो खुलियो पियो आहे जंहिं दरवाजे जो नालो रब्बुल आलमीन आहे। दुनिया जा सब दर आवा दुनिया जा सब दरवाजा बंद थी विया। गुलिस्तान जे अंदर गुलिस्तान किताब जे अंदर शेख सादी रहमतुल्लाह अलैह लिखे तो पियो जंहिं टाइम ते सभई लेन में वेठा हेठि छोकिरे खे 9-10 सालनि जो हसीन जमील गुलाब जो गुल मासूम छोकिरे खे जंहिं टाइम ते हेठि बीहारियो वियो हेॾो जलावत जे हथ में तलवार ॾिनी वई उन टाइम ते मासूम बादशाह दे निहारियो तॾहिं बि सुरका निकिरी वियो। मासूम सरकारी मौलवियुनि ॾे निहारियो तॾहिं बि रोई वेठो आहे। उन टाइम ते जज ॾे निहारियो तॾहिं बि मासूम रोई वेठो पर जंहिं टाइम ते अबे ॾे निहारे अञा सुरका वधी विया। अम्मा ॾे जो निहारे अम्मा मासूम उन टाइम ते मासूम जा सुरका वधी विया। हाँ सभु हेठां दर निहारे करे बच्चे खो रोअण बंदि न थियो। उन टाइम ते बच्चे आसमान ॾे निहारियो काॾे दुनिया जा सब दर
हाँ दुनिया जा सब दरवाजा बंद थिया उन मासूम गुलाब जे गुल नवन ॾहनि सालनि जो ॿारु चई टाइम ते आसमान ॾे निहारियो आसमान ॾे निहार खां बाद में अल्लाह अकबर समूरनि जो ॾिठो हेॾो जल्लाद तलवार छलियो बीठो आहे छड़ो बादशाह जो आर्डर उनजी आर्डर जी देर कंद लहण जी देर न आहे हा सिंधीअ में चवंदो आहे मारण वारे को बचाइण वारो वेझो आहे सॼी दुनिया कंहिंजे मारण जे लाइ कठी थिए हुन यार वटि हयाती साह अथसि उनखे मारे सॼी दुनिया कंहिंखे बचाइण जे लाइ कठी थिए पर हुन यार वटि घड़ियूं पूरियूं आहिनि त उनखे कोई बि सभु कुझु हुन जा था कंहिंजे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क वहुव अला कुल्लि शैइन कदीर जेतो कुल्लिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर कंहिंजे हथा कंहिंजे अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ि मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलम मा बैन अयदीहिम व मा खल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्ज़ वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम काथे तोखे ख़बर आहे हुन यार जी ताक़त जी हाँ काथे ख़बर थी हुन यार जे ताक़त जी हुन यार जे ताक़त जा हज़ारे मिसाल पर मां ओॾे कोन थो वञा तवज्जो कर जेको मां वाक़ियो पोइ बयान कयां अल्लाहु अकबर जंहिं टेम ते मासूम मथे जो निहारियो मथे निहारण वारे टेम ते मासूम खिली वेठो आहे खिलाईंदड़नि खे रोआरे त बि मर्ज़ीअ वारो आहे चए तो हुआ अज़हक व अबका कुरान में छा थो चवे चए तो हुआ अज़हक व अबका चए तो खिलाईंदो बि माया तरवारींदो बि माया अवा खिलाईंदो बि माया तरवारींदो बि माया सब कुछ अल्लाह जे हथ में आहे कंबर रोड ते नज़र कंदे कंबर वारे रोड ते नज़र कंदे हिक गाॾीअ में घोट हूंदो खिलंदा वेंदा ॿी गाॾीअ में जनाज़ो हूंदो रोईंदा वेंदा हिन जो नालो अल्लाह आहे सागो ई रोड हिकिड़नि खे खिलाए थो पियो मर्ज़ीअ वारो सागो ई रोड हिकिड़नि खे रुआरे थो पियो मर्ज़ीअ वारो अस्पताल में तूं नज़र कंदे अल्लाह अकबर वञण जो थींदो हा उते तोसां को हमराह मिलंदो साईं दुआ त घुरो अब्बा शादी दुआ घुरो साईं कल्ह खां वठी करे अब्बे के सकरात साईं दुआ घुरो त अल्लाह आराम आसानीअ सां साह कढेसि अवा चवंदा वरी तोखे अस्पताल में हे बि माण्हू नज़र ईंदा साईं कलाकूं डिलीवरी जो मसइलो आहे दुआ घुरो त अल्लाह साईं ॿार सां आसानी फरमाए वाह रब हिकिड़नि जे वञण जे लाइ तो दुआऊं घुराए हिकिड़नि जे अचण जे लाइ तो दुआऊं घुराए आवा अस्पताल साॻी आहे हिकिड़नि जे वञण जे लाइ तो दुआऊं घुराए हिकिड़नि जे अचण जे लाइ तो दुआऊं घुराए काथे जवान पुट पाण वटि घुराए पोड़नि खे ज़िंदा रखे तॾहिं बि तूं मर्ज़ीअ वारो आहे अल्लाह काथे समूरनि खे सिकाए करे घरनि जा घर तबाह कराए तॾहिं बि तूं मर्ज़ीअ वारो आहे अल्लाह सभु कुझु तुंहिंजे हथ में आहे इंसान जे वस में न आहे मां नवाब शाह हुयमि
जलसे ते मूंखे हिकिड़ो अजीब मंज़र ॿुधायो। ओ कंबर जा मुसलमान, अल्लाह अकबर। ॻाल्हि जो यादि अची वई आहे त मां अल्लाह जे कुदरत जो मिसाल तोखे ॾिनी वञा। नवाब शाह जे धरतीअ ते हिकिड़ो अजीब मंज़र ॿुधायो। चइसि अधु राति जे टाइम ते 2-3 बजे अब्बे के दिल में ॾाढी तकलीफ़ थी। उन टाइम ते अब्बे के नवाब शाह जे अस्पताल दिल वारे वार्ड ॾे खणी आयासीं। अल्लाह अकबर। अब्बे जी दवा त थी वई। 4-5 बजे जेको नौजवान पुट आहे उनखे अटैक थी वई। पुट नौजवान वफ़ात करे वियो। हाँ, जेको अब्बे बीमार खे खणी आयो उहो अब्बो त ठीक थियो। दुनिया ॾिठो पुट अब्बे खे खणी आयो, पर दुनिया बाद में ॾिठो अब्बो वरी पुट घोट जो जनाज़ो खणी आयो। इहो केरु आहे? हाँ वाह, अल्लाह अकबर। मां त हे जुमलो चवंदो आहियां बेटा, ई घोट रहमतुल्लाह अलैह जो जुमलो बि थी। पखी में पोखी पोख पर पखी पाण हुया परदेसी। लगी अहिड़ी जो पखी पकल पोख छॾे हलिया वया। परदेस में पखियुनि जा कहिड़ा मड़ मुक़ाम। हिकिड़ा अचनि ओधिया राति जो, ॿिया वञनि सुबुह शाम। जेके मिटीअ जा महिमान से रही रहंदा केतिरो। जो मर्ज़ीअ वारो। मां हिकिड़ी कल्ह पोस्ट पढ़ियमि बलूचिस्तान जे पासे ॾे, किन 2 बिरादरनि जो पाण में फॾो हो। अल्लाह अकबर। हिक ई जाइ ते 7 मुड़ुस कुसिजी विया। हा, हिकिड़ी जाइ ते घर जो घर कुसिजी वियो। वरी उन्हनि लाशनि खे बि बाहि ॾेई छॾियऊं। अॼु सस्ते में सस्तो इंसान जो खून आहे। हा वाह, ओ मुसलमानो, मां त ॾुख सां हे जुमलो थो चवां। अॼु सस्ते में सस्तो इंसान जो खून लॻो पियो आहे। यार अॻे बीमारियों में बि मरी को वेंदो हो, महीननि जा महीना अफ़सोस थींदो हो। मौत जो जेको दिल में भउ हूंदो हो, अॼु ॾिसंदे हिन गलीअ में कोठो पियो आहे, हुन गलीअ में कोठो पियो आहे, हुन शहर में कोठो पियो आहे। मूंखे महबूब मुस्तफा साईं जा उहे लफ़्ज़ था यादि अचनि। हुज़ूरन अलैहिस्सलातु वस्सलाम काबतुल्लाह जे साम्हूं बीह करे जेके जुमला फरमाया, तवज्जो कर कंबर जा मुसलमान, इंसान केॾो महांगो आहे। हुज़ूरन अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ुबानी ॿुधायूं थो वञा। काबतुल्लाह जे साम्हूं बीह करे फरमाइनि था, ओ काबतुल्लाह, मां मुहम्मद मञा थो पियो तो काबतुल्लाह जो वॾो मक़ाम आहे। काबतुल्लाह, मां मुहम्मद मञा थो, अल्लाह जे रहमत वारा मलाइका तुंहिंजी सलामी भरींदा थी। हा काबतुल्लाह, पर मां मुहम्मद करीम जी ज़ुबानी ॿुधजाए। मां मुहम्मद करीम वटि अल्लाह वटि ओ बैतुल्लाह इंसान जे खून जे कतरे जी क़ीमत तोखां मथे आहे। जंहिं इंसान जे कतरे जी क़ीमत बैतुल्लाह खां मथे, वो 100 गोली भी समझूं था तो गोली भी मथे आ, इंसान अञा घटि आहे। 250 जे गोलीअ जो अफ़सोस थिए थो त ज़ियान कयो, पर जंहिंखे रब जोड़ियो हो उन जे फिटाइण ते अफ़सोस हो। वलक़द करमना बनी आदम, रब से इंसान जे लाइ छा फरमायो? लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम। तो लक़द खलक़नल इंसान, जंहिं इंसान जो ज़िक्र अल्लाह जे क़ुरान में ईअं पियो तो कुसजंदो रहे, ईअं रोडनि रस्तनि ते लाश पिया अथसि। न को अफ़सोस करण वारो रहियो आहे, न कंहिंखे दिलि में को जुबो अचे थो त आख़िरकार इहा खून जी रांदि बंदि कॾहिं थींदी। अल्लाह का बाच करे। मां त हे जुमलो चवां दोहरांदो आहियां, ओ मुसलमानो यादि कयो, मुंहिंजे ज़ुबान ते हे जुमलो हूंदो आहे, इंसान सॾाइणो सवलो आहे पर इंसान बणजणो ॾुखियो आहे। इंसान सदाइण सोलो आ, इंसान बणजणो ॾुखियो आ।
मुसलमान सदाइणो सोलो आहे, मुसलमान बणजणो ॾुखियो आहे। क़ुरान पाक पढ़णु सोलो आहे, क़ुरान जे मथां अमल करणु यार ॾुखियो आहे। कलमो ज़बान सां पढ़णु सोलो आहे, पर कलमे ते अमल करणु अल्लाहु अकबर। गाल परे निकरंदी वेंदी, गाल परे निकरंदी वेंदी। मैं मोटी जा पंहिंजे गाल ते उन टेम ते बादशाह तो पुछा करेसि, ओ मासूम बचड़ो ॿुधा त सही, मुंडे बि तो निहारियो तॾहिं बि सुरका भरे रोई पए। उन टेम ते तूं मौलवियुनि ॾे बि निहारियो तॾहिं बि सुरका भरे रोई पए। अबे ॾे निहारे तॾहिं बि सुरका भरे रोई पए। अम्मा ॾे निहारे तॾहिं बि सुरका भरे रोई पे। ओ मासूम मते निहारियो त तूं खिड़ी वेठो हेॾे समूरनि ॾे निहारे सुडका तो भरे रोए थो, मथे जो निहारे त खिली वेठे, छा सबब आहे? मासूम तो चवे तवज्जो कर, मासूम तो चवे बादशाह सलामत छो न मां तोखे पंहिंजे दिल जी ॻाल्हि कई वञा। चे दिल जी ॻाल्हि त कर। चे तो बादशाह सलामत जेकॾहिं रैयत जे मथां ज़ुल्म थींदो आहे, बादशाह खे रहम ईंदो आहे, बादशाह इंसाफ़ कंदो आहे, बादशाह मदद कंदो आहे। हिते ॾिठुमि त बादशाह बि कुआन जे लाइ तयार आहे। के वेठो मां अपील कयां, साईं उमेद आसरो मौलवियुनि में हूंदो आहे, मन उहे आवाज़ उथारनि, पर हिते बि आवाज़ उथारण वारा कोन आहे। साईं वरी उमेद जज में हूंदी आहे, अपील कबी आहे, मन जज इंसाफ़ करे। हिते जज बि ॾिठुमि त कुहाण जे लाइ तयार आहे। साईं बदर हूंदा आहिनि जेके रहमत वारा, बदर हूंदा आहिनि जेके बाझ वारा। हिकु अबे जो दर हूंदो आहे, ॿियो अम्मा जो दर हूंदो आहे। तॾहिं त मां हे जुमिलो चवंदो आहियां, अल्लाह चंद लफ़्ज़ अहिड़ा रखाया थी, नालो वठंदो वेंदे चप चुमियूं ॾींदा वेंदा, रब चवंदो वेंदे चप चुमियूं ॾींदा वेंदा, मुहम्मद चवंदो वेंदे चप चुमियूं ॾींदा वेंदा, अबो चवंदो वेंदे चप चुमियूं ॾींदा वेंदा, अम्मा चवंदो वेंदे चप चुमियूं ॾींदा वेंदा। जंहिंजे नाले वठण सां चप चुमियूं ॾियनि, उन्हनि जो मक़ाम ऐं हक़ त को हूंदो न। अल्लाहु अकबर। जे तो मां जो निहारो हितरे मूंखे सभई दर बंदि नज़र आया। हिते जो मां निहारो मूंखे सभई दर बंदि नज़र आया। हितां त मूंखे उमेद पूरी थी वई। जे तो न टेम ते मासूम जे ज़बान ते नज़र कर, मासूम गुलाब जो गुल तो चवे, उन टेम ते गुलाब जे गुल जे ज़बान ते लफ़्ज़ केराया। जे तो न टेम ते मूंखे ख्याल आयो, ओ नंढड़ा हे दर बंदि थी हो दर त खुलियल आहे। हुवल्लाहुल लज़ी ला इलाहा इल्ला हु आलिमुल गैबि वश्शहादा हुवर रहमानुर रहीम। हुवल्लाहुल लज़ी ला इलाहा इल्ला हु अल मलिकुल कुद्दूस सलामुल मुमिनुल मुहैमिनुल अज़ीजुल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युशरिकून। हुवल्लाहुल खालिकुल बारिउल मुसव्विर लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहु मा फिस समावाति वल अर्ज़ि व हुवल अज़ीज़ुल हकीम। मासूम तो चवे भाषा सलामत, हे दर बंद हा न, पर हुन यार जो दर बंद छो? अञा दुनिया वारनि मां कंहिंखे सॾु कजे, मतां निंड पियो हुजे, ला ताख़ुज़ुहु सिन्हा, ला ताख़ुज़ुहु सिन्हा, उनखे ऊंघ बि न ईंदी आहे। मासूम तो चवे तॾहिं ख़्यालु आयो त अॼु त मां पंहिंजे रब खे आज़मायां, ॾिसां त सही अॼु सॼी दुनिया कुहाइण जे लाइ तयारु आहे। चए थो ॾिसां हे मथे या हो मथे।
हाँ अल्लाह अकबर मासूम तो चवे अज मुझे मथो इम्तिहान हो जे मां पंहिंजे ज़हन में या गाल विहारी अज त दुनिया जे आडो ज़ाहिर ते ये सॼी दुनिया मारण जे लाइ कढो आहे ये सॼी दुनिया ख़त्म करण जे लाइ कढो आहे जे तो मथे निहारे करे चयोमांस ओ करीम रब ओ ॾाढा रब अज दुनिया में मिसाल ज़ाहिर कर अज दुनिया वारन के देखार जेके रब बचाईंदो तेके कोई को न मारे सघंदो जे तू मथे निहारे करे चयोमांस ओ यार अज दुनिया जा त दर बंद थी पर मुझे लाइ तुझो दरवाज़ो त हाँ अल्लाह अकबर जे टेम ते मासूम गुलाब जे गुल ये लफ्ज़ चयो मथे जो दरवाज़ो त खुलियल उन टेम ते बादशाह सलामत कुर्सी तो लही करे मासूम के भाकुर धो पाए हाँ अल्लाह अकबर साते गाल कई मां त रब सॾु कीअं क़बूल कंदो बादशाह पंहिंजी कुर्सी छॾे करे हेठि लही करे गुलाब जे गुल के भाकुर पातो गुलाब जे गुल के भाकुर पाए करे उन जे हथन के भी चुमियूं ॾिनई उन अखिन के भी चुमियूं ॾिनई जिन अखिन मां गोड़ा वया उन्हनि चप्पल के भी चुमियूं ॾिनई जिन चप्पल सां रब करीम के आवाल पोॾे उन पेशानीअ के भी चुमियूं ॾिनई बादशाह रोई करे पैरन ते हथ रखी करे चयो माफ़ कर मूंखे माफ़ कर मूंखे माफ़ कर अल्लाह अकबर बादशाह समूरन जे मथो नाराज हो ओ ज़ालिमो हेरो गुलाब जो गुल हेरो समंदार मुझे न बादशाही में तवा किया पा कोहरायो बादशाह ऐलान तो करे मरण जे लाइ तैयार हां पर गुलाब जो गुल न कोहराई तुम जे तुम मरण जे लाइ तैयार आ पर हेड़ो 9-10 सालन जो गुलाब जो गुल हिन जा ख्याल त ॾिसो हिन जी सोच त ॾिसो हिन जो ज़हन त ॾिसो चवे थो मरण जे लाइ तैयार आहे पर हे गुलाब जो गुल कोहाइण जे लाइ तैयार हो ॿुधो हुन जो चयो आहे त इरहमू मन फिल अर्ज़ यरहमुकुम मन फिस समा हो जो चवई थो त तूं मुंहिंजे मखलूक ते रहम कर त मां भी तो ते हा हाय हाय अल्लाह अकबर हो यार जो चवई दो इरहमू मन फिल अर्ज़ यरहमुकुम मन फिस समा ज़मीन वारन ते रहम करण तुझो कम वा आसमान वारो रहम करण त सिख मां दुख मो जुमलो चवंदो आहियां जेको पीउ माउ ते रहम नथो करे इहो ॿियनि ते कंदो जंहिं अबे कुल्हनि ते खणी घुमायो जंहिं अबे झोल में निंड्रा करायूं जून जुलाई जहिड़े गर्मीअ झोलनि में जेको बचनि जे करे लोड़ींदो पियो वते अॼु उन पोड़े अबे जो जवान पुट खे क़दुरु न आहे इहो ॿियनि जो क़दुरु कंदो अम्मा जीजल जेका सॼी राति हिन भोतार जे मथां हिन सरदार हिन खान जेको पाण खे ॾाढो मुड़ुस थो अॼु सॾाए जवानीअ खां बाद में चवे थो आहियां ई मां चवे थो जवान मां ॼाओ आहे त जवान थियो आहे तोखे कहिड़ी ख़बर तुंहिंजा किन कंहिं पे धोता तुंहिंजूं सफ़ाइयूं केर पई करई अल्लाह अकबर तवज्जो कर मां आखिरी जुमला थो चई वञा ओ नौजवान अबे अम्मा जो उनवान त डिघो थी वेंदो ज़िंदगीअ साथ ॾिनो त मां अबे अम्मा जे लिहाज़ सां बि कचहरी कंदोमांव पर आखिरी जुमला थो चई वञा हा अॼु तुंहिंजी जाइ पकी थी वई तुंहिंजो बंगलो पको थियो ने तूं मार्बल हणायो वेठो आहे तुंहिंजे कमरे में पलंग पया थी भला सोफा पयान भलन सोफने पलंगन जे करे अबे के कच्ची जाइ में रहायो वेठो आहे अम्मा के कच्ची जाइ में रहायो वेठो आहे छाजे करे अबे के खंगिया अबो थुकाओ छलाईंदो आहे मुंहिंजो फर्ज तो ख़राब थे अम्मा के खंगिया अम्मा थुका थी छलाए मुंहिंजो फर्ज तो ख़राब थे ओ मार्बल ते नज़र करण वारा ओ फर्ज ते नज़र करण वारा
छो तो वो टाइम विसरी वियो अबे तो के सीने ते सुमारियो हो अबे जे सीने ते तो पेशाब कया अम्मा झोल में पई तो के खीर पियारे अम्मा जे झोल में तो किन करे अबे सीने ते सुमारे तुझे पेशाब जे करे अबे तो को नफरत को न कई अम्मा जे झोल में तो किन कया अम्मा तो को नफरत को न कई अज अबे जे खंगे खां तो नफरत कंदो आ अज अम्मा जे साके खां तो नफरत कंदो आ साजे करे चया बीमारी मता मुझे बच्चन के विचरी न वने अच्छा अबे के परे तो कच्ची जाए में रहा है मता अबे के साको खंगा मुझे बच्चन के न विचड़े जड़े तोखे खंगे साको हो तोखे तो सीने सा मिलाइंदा हा अबे तो कोन चयो मता मुझे पुट जी बीमारी मता मुखे विचरी न वने अम्मा तो कोन चयो मता मुझे पुट जी बीमारी मुखे विचड़ी वने याद रख जाए कमर वारा याद रख जाए अब्बो अम्मा परे थई न पो मिठड़ो मोहम्मद भी परे थई अल्लाह भी परे थई अल्लाह अकबर मां पांजी गाल न थो कया महबूब मुस्तफा से जा जुमला बुधायो थो वना हुजूर सैया फरमायो रिजा रब फी रज़ल वालिदैन व सख्त रब फी सख्तल वालिदैन महबूब फरमायो जे जे मथो अब्बो अम्मा राजी ते अल्लाह राजिया हुजूर जी हदीस तो बुधाया फरमांदा जजे मथो अब्बो अम्मा राजी जजे मथो अल्लाह राजी जजे मथो अब्बो अम्मा नाराज जजे मथो अल्लाह नाराज रमजान में भी पंजे मरहूम अब्बे जे लाए ब लफ्ज़ दुआ जा न थई रमजान में भी पंजे जीजल जे लाए ब लफ्ज़ हथ जा न दुआ जे ला न था हथ तुजा न था खजन जे तुझे ईद जे करे पंजू ईदा विञायूं हूं जे तुझे खुशन जे करे पंजे खुशन के दफन करे छड़ियो हो कदें तो वो टाइम हो जो रोद जेस तनी अब्बे अम्मा जे कब्र ते न वींदा हा तेस तनी कम कार न कंदा हा वरी जुम्मे जे दिहाड़े जरूर अब्बे अम्मा जे कब्र ते वींदा हा हाणे वनी ईद जो दिहाड़ो बचो आ सो भी को थो वनी याद करे जंग में अब्बो सुतो पियो आ अज अब्बो उते सुतो पियो आ सुभाणे तोखे भी सुम्हणो आ अज अम्मा उते जंग में सुती पई आ सुभाणे तोखे भी सुम्हणो आ कंहिंखे नथो दर्द ॿुधाए वन अब्बे जे कब्र ते कदमनि में वेही करे कुझु त दिलि जूं ॻाल्हियूं करे आ वन अम्मा जे कदमनि जे भरिसां वेही करे कुछ दिल जूं ॻाल्हियूं कर मुंहिंजो ज़मीर थो चवे ये तुझा जुमला अल्लाह तुझे पीउ माउ जे रूह खे ॿुधाईंदो साईं को पुछा कयोसि हदीस पाक में अचे थो जेकॾहिं बच्चो अब्बे अम्मा जे फोत थियण खां बाद में कुल शरीफ़ पढ़ी अलहम्द शरीफ़ पढ़ी कुरान पाक पढ़ी दुरूद पाक पढ़ी बख्शी दुआ अल्लाह उन जे पीउ माउ जे रूह खे ॿुधाईंदो आहे त तव्हांजे बच्चे तव्हां ॾे हे नेकीअ वारो अमल मोकिलियो आहे तो उते वञी करे अब्बे सां कुझु त हवाल कर दुनिया जा दुख दर्द हे जेके सॼा ज़हन सीने में समाई वेठो आहे कंहिंसां त दिलि जा हाल अहवाल करे आ अॼु अब्बे अम्मा खे यादि कर त सुभाणे तुंहिंजा बच्चा तोखे यादि कंदा अॼु जेकॾहिं उनखे यादि न कंदे त सुभाणे तूं बि कंहिंखे यादि न हूंदे अल्लाह रहम आहे अल्लाह जो रहम वॾो आहे अल्लाह जो करम वॾो आहे रब जी बाज वॾी आहे अञा बि घड़ियूं आहिनि अञा बि टाइम आहे तुंहिंजे मुंहिंजे अचण जी देरि आहे हुन यार जे परचण जी त हुन यार जे परचण जी अल्लाह साईं अल्लाह रब्बुल आलमीन शल तो असांखे इहा सम्झ ॾे त दुनिया में ॿियो कोई बि कोन्हे उहो हिकिड़ो ई यार आहे उन ॾे बि छो नथा अचो अव आहे को मां अव्हां खां थो पुछा कयां सभु सियाणा समझदार वेठा हो दुनिया में आहे कंहिं ते बि एतमाद त हे सम्झां त मुंहिंजो आहे हे सम्झां त मुंहिंजो आहे अॼु 5 भाइर हो त 5 जो 5 ते एतमाद पर इहो त आहे त हो असांजो आहे हा वाह
ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान, ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान, बे केॾे नथो अचे भला रब जे दर ॾे त हलियो वा। शाद कर ॿ टे ॻाल्हियूं थो कयां, हिकिड़ो कमु इहो कजांइ, अक़ीदो तौहीद वारो रखजांइ। अक़ीदो कहिड़ो कहिड़ो? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अक़ीदो तौहीद वारो रखजांइ। थोड़ो जवाब ॾींदो हल, खाराइण पीआरण वारो केरु आहे? मौत हयाती जो मालिक केरु आहे? नफ़े नुक़सान जो मालिक केरु आहे? औलाद ॾियण वारो केरु आहे? बीमारियुनि खां शिफ़ा ॾियण वारो केरु आहे? मुश्किल कुशा केरु आहे? आलिमुल ग़ैब केरु आहे? अक़ीदो तौहीद जो हुजे पोइ बेड़ा पार थी वेंदा। अवा अक़ीदो तौहीद वारो हुजनी पोइ बेड़ा तौहीद न थई त छा में लिखियो पियो आहे? पुछऊंसि, इन्नहु मन युशरिक बिल्लाह फक़द हर्रमल्लाहु अलैहिल जन्नह व मावाहुन नार व मा लिज़ालिमीन मिन अंसार। जदो इल्लल्लाह बरीउम मिनल मुशरिकीन। मुशरिकन को अल्लाह भी बेज़ार, मुशरिकन का मिठो मोहम्मद करीम भी बेज़ार वा। हुज मुहिद हुज, हा हिक जो थी, हिक जो थी, दिल भी हिक थी, ज़बान भी हिक थी भी उन हिक रब जो इंशाअल्लाह तोखे कॾहिं भी रब अकेलो नंबर पहिरें ते अक़ीदो तौहीद वारो रखजांइ। अक़ीदो तौहीद वारो रखजांइ। नंबर ॿिए ते पराओ हक़ न खाइजांइ। पराओ ॾाढियां पराओ। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। ओ वॾड़ा मां हर वाइज़ में पछाड़ीअ में चवंदो आहियां, जेके वॾड़ा वेठा हो मां उन्हनि खे चयूं थो वञा, ओ वॾड़ा पंहिंजे हयातीअ में पंहिंजे नियाणियुनि खे पंहिंजे हथनि सां हक़ ॾिनियूं वञिजो। छा चयुमव? ओ वॾड़ा पंहिंजे हयातीअ में पंहिंजे नियाणियुनि खे पंहिंजे हथनि सां हक़ ॾिनियूं वञिजो। नियाणियुनि जो हक़ न खाइजो, नियाणियुनि जो हक़ न खाइजो, नियाणियुनि जो हक़ न खाइजो। अल्लाहु अकबर। पीउ माउ जी बददुआ बि लॻंदी आहे त नियाणियुनि जी बि बददुआ लॻंदी आहे। सही आहे? छड़ो पीउ माउ जी बददुआ न लॻंदी आहे, नियाणियुनि जी बि बददुआ। ॿियो, ओ वॾड़ा पंहिंजे हथनि सां पंहिंजे नियाणियुनि खे हक़ ॾिनियूं वञिजांइ, पंहिंजे नियाणियुनि खे हक़ ॾिनियूं वञिजांइ। ओ वॾड़ा पंहिंजे हयातीअ में पंहिंजे नियाणियुनि खे परणायूं वञिजांइ। हा, पंहिंजे नियाणियुनि जो ॿार लाथियूं वञिजांइ। हे मां जुमिलो चवंदो रहंदो आहियां, मिठो महबूब साईं खां वधीक असां जूं नियाणियूं पाक न आहिनि। महबूब जो घर भी पाक, महबूब जा बच्चा भी पाक, महबूब जो शहर भी पाक, महबूब जो माहौल भी पाक, महबूब जूं घरवारियूं भी पाक, महबूब जा पुट भी पाक, महबूब जूं नियाणियूं भी पाक। जॾहिं पाक महबूब पंहिंजूं नियाणियूं परणायूं, तोखे मूंखे भी नियाणियूं परणाइणियूं पवंदियूं। सीरत जे किताबनि में जेका महबूब जे नियाणियुनि जी शादीअ वारी उमिरि लिखी पई आहे, तवज्जो, सीरत जे किताबनि में जेका नियाणियुनि जी उमिरि लिखी पई आहे, अल्लाहु अकबर यार, तवज्जो त कर। न हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मुवारी तकरीर हूंदी थोरी अणाई आहे, ॾुखी आहे, पर जिते पहिरियों दफ़ो वेंदो आहे पोइ चवंदो आहियां भला जेसि ताईं भउ लहे न अंट ते ठहनि। ईअं न त वरी ॿियो दफ़ो अचां त वरी अचो ई न त चई वियो पाण। हा वाह, ओ तवज्जो कर कलमे पढ़ंदड़ मुसलमान। लिखियो पियो आहे सीरत जे किताबनि में, वॾड़नि खे मां अर्ज़ु कयूं थो वञा, हुज़ूर साईं जे टाइम ते बीबी ज़ैनब परणाई, उन टाइम ते महबूब जी वॾी नियाणीअ जी
उम्र 16-17 साल या महबूबा ब्यो नंबर न्याणी पढ़ाई बीबी रुकैया उम्र 16-17 साल या महबूबा ट्रो नंबर न्याणी पढ़ाई बीबी उम्मे कुलसूम उम्र 16-17 साल या महबूबा चौथो नंबर न्याणी पढ़ाई एक रिवायत के मुताबिक उम्र बीबी फातिमा जी 15 साल या घणनि सालन में तोखो पुछा तो कया उन दौर अॼोके दौर जो फ़र्क़ आहे या न मां मिसाल छाजा ॾियां तो मूंखों वधीक सियाणो समझदार वेठो हाँ अॼु लज न रही आ शनास न रही आ हया न रहियो आ गैरत न रही आ वा दीद न रही आ अल्लाह सही शला सा समूरन कलमे पढ़दड़ मुसलमान के सही समझ नसीब फरमाए आमीन त चओ नौजवान हिकिड़ो मुंहिंजो जुमिलो ॿुधिजो नाराज़ न थीजो मां वाइदर में हिकिड़ो जुमिलो चवंदो आहियां त जेकॾहिं नौजवान अख तोखे आ नंग ॿियनि खे आहिनि पोइ यादि रख अखियूं ॿियनि खे बि अथई नंग तोखे बि अथई जुमिलो वॾो आहे जुमिलो अख तोखे आ नंग ॿियनि खे आहिनि पोइ यादि रख अखियूं ॿियनि खे बि आहिनि नंग हा इज़त वारो बचड़ो उहो हूंदो आहे इज़त वारो बचड़ो उहो हूंदो आहे जेको दुनिया जे न्याणियुनि खे इज़त ॾे छा बाबा इज़त वारो बचड़ो उहो हूंदो आहे जेको दुनिया जे न्याणियुनि खे हा इज़त वारो न हूंदो त उहो दुनिया जे न्याणियुनि खे इज़त अल्लाह अकबर इन वाक़ियात रे मां नथो वञा पर छाड़ कर दो चयूं वञा ओ वॾड़ा न्याणी पढ़ाई वञ जाए न्याणी पढ़ाई वञ जाए भाउरनि खे अर्ज़ु कयूं थो वञा अल्लाह जो वास्तो अथव भेनरुनि खे हक़ ॾिनियूं वञिजो बाबा साईं जंहिं जाइ ते वाइद ते वञूं था मां जेकर उहे परचूं रखां न साईं परचूं रखां त हेॾा वॾा किताब थी वञनि घणी दांह इहा हूंदी आहे त न्याणियुनि जा अशा मथा थी विया अवाए मुंहिंजे साम्हूं छा पियो आहे अवाए छा पियो आहे मां ॻोठ जो नालो बि न खणंदो आहियां ज़ात जो नालो बि न खणंदो आहियां मां वाइज़ ते वियुमि हिकिड़े ॻोठ में पोइ चयो साईं जेको साम्हूं परियों ॿियो ॻोठ आहे कल्ह हिते जलसो हो मां चयो सही चए साईं उहो जेको जलसे कराइण वारो जिते मां वयुमि उन चयो साईं मां कल्ह उते बि हुयुमि उते तक़रीबन 17 परचूं न्याणियुनि मोकिलियूं 17 परचूं न्याणियुनि मोकिलियूं मौलवी साहब ॾे त मौलवी साहब जेकॾहिं हक़ सचो न चवंदव त क़यामत में असां न्याणियूं तव्हांखे पकड़ाईंदियूंसीं चयो उहे न्याणियूं चवणु लॻियूं त असांजे ॻोठ में अलाए केतिरियूं न्याणियूं आहिनि 40-40 साल उमिरि थी विया पीउ माउ नथो पढ़ाए ओ बाबा साईं इबादतूं क़बूल कीअं पवंदियूं ओ बाबा साईं निमाज़ूं रोज़ा क़बूल कीअं पवंदा ओ वॾा नाराज़ न थी जाए नाराज़ न थी जाए ओ भा नाराज़ न थी जाए अल्लाह जो वास्तो थी भाइर भेनरुनि खे हक़ ॾिनियूं वञ जाए वॾो भाउ बि जेकॾहिं वेठो आहे उनखे बि मार्ज़ कयूं थो वञा नंढनि भाइरनि जा हक़ न खाइजाए मतां अबे जी चाबी वॾे पुट जे हवाले हुजे अबे जे पेंशन जा पैसा अबे जे बागनि ज़मीननि जा पैसा वॾे पुट जे हवाले हुजनि हो न पैसनि मां फ़ाइदो वठे कंबर में दुकान ठाराईंदो वठे कंबर में सेंटर ठाराईंदो वठे जायूं ठाराईंदो वठे अबे जे मरी वञण खां बाद में विरासत जो मसइलो अचे हिकिड़ो जरेब कढियूं बीठो हुजे त जेको जरेब आहे चए ॿिए मिल्कियत ठाहियई त इहा मां पंहिंजी महिनत कई आहे यादि रखजांइ भाइरनि जा हक़ खाई करे सेंटर दुकान घर ठाराइण वारा यादि रखजांइ हे मुंहिंजो जुमिलो मां ज़िम्मेवारी सां चवां थो पियो तजुर्बो बि हूंदो खोड़नि जाइनि जो भाइरनि जा हक़ खाई पुटनि खे खाराईंदे हे ॿुधजांइ मां जहिड़ो या मरी वञा उहे पुट ज़रूरु सुभाणे ॻिचीअ में हथ हराम ते पलियल पुट फर्मा बरदार न थींदो आहे बस मिसाल नथो ॾियां जुमिला थो चवां हराम ते पलियल पुट धीअरुनि जा हक़ खाई पुटनि खे खाराईंदे पुट फर्मान बरदार न थींदई भेनरुनि जा हक़ खाई करे बच्चनि खे खाराईंदे पुट फर्मान बरदार न थींदई न्याणियुनि खे हक़ ॾिनियूं वञ जाए हक़ ॾिनियूं वञ जाए हक़ ॾिनियूं वञ जाए ग़रीबनि जी पारत थी
मिस्कीननि जी पारत थी, यतीमनि बेवाहनि जी पारत थी, मस्जिदनि मदरसनि जी पारत थी, मस्जिदनि मदरसनि जी पारत थी, क़ुरान वारनि जी पारत थी। हा, तूं हुन जे आॾो पंहिंजा खीसा खोल त हो बि यारो खज़ाना खोले छॾींदई। कंजूस न थी। तोखे मूंखे भउ हूंदो आहे त पैसो, अव शैतान बि त मथों जो लही आयो आहे, घटि त न कंदो न। अव शैतान जो मथों लही आयो आहे, उहो बि त घटि। साईं दस्तीअ मुंहिंजो कढां, दस्तीअ मुंहिंजो कढां त पोइ इहा त दस्ती ख़तमु थी वेंदई। हो चवई तो हिन दस्तीअ खे न ॾिस, होॾों जी दस्ती बि त ॾिस। साईं मुफ्ती ज़रब अली ख़ान साहब जी मां हर वाइज़ में क्लिप ॿुधायां थो पियो, काथे वरी दोस्त चवंदा त पंहिंजे मुलनि जी भर थो खणे। मुफ्ती ज़रब अली ख़ान साहब कराची वारो, उन जी क्लिप हलेव थी पई। उन चयो जंहिं जाइ ते क़ुरान पाक जो हाफ़िज़ुल क़ुरान ख़तमु थो कढे, उनखे 1,20,000 ॾियो। वेठा हो कि न कोन वेठा हो? वेठा त आहियो नी। मुफ्ती साहब जी फ़तवा तो ॿुधाया त उनखे 1,20,000 ॾियो। चे जेकॾहिं कुझु गुंजाइश घटि आहे त भला 80 त ॾियो। चे अञा जेकॾहिं गुंजाइश घटि आहे भला 50 त ॾियो। चे 50 नथा ॾियो त भला पोइ सीपारा घणा? आवा रमज़ान में ॾींहं घणा? हूअं त हिन जो पैसो त केरु ॾेई सघंदो? इन जो सॼी दुनिया जो सोन गॾु कर त बि हे यार मथे आहे। मुफ्ती साहब जो पोइ कम अज़ कम एतिरो हक़ बणिजे थो त भला 30 त क़ुरान जे हाफ़िज़ खे ॾियो। इंशाअल्लाह त कयो, न ॾियो त न ॾियो, इंशाअल्लाह त कयो। हा बा मन कंहिंजी दिलि थी वञे, मन को अबे अम्मा जे ईसाले सवाब जे लिहाज़ सां। अल्लाह साईं, ऐं मां हे बि अर्ज़ु रखां, पंहिंजे चेहरे ते महबूब जी सुन्नत सजायो। अलाए छा हयाती, अब अलाए खणी अञा नौजवान चवण से नंढी उमिरि आहे, अलाए संग मिले अलाए न मिले। भला अशरी ॾाड़ीअ वारनि खे चवां हाणे तव्हां जूं त सभु ख़्वाहिशूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। अब हाणे त सभई आसरा उमेदूं। पोइ जेकॾहिं यार ॾे हलूं, मुंहिंजा उस्ताद मोहतरम हरस ऐं मीर मोहम्मद मीरक वारा फरमाईंदा आहिनि त अॼुकल्ह शनाख़्ती कार्ड को सवा काई शइ नथी ठहे। पासपोर्ट ठाराए तॾहिं बि शनाख़्ती कार्ड, पासपोर्ट ठाराए तॾहिं बि अवा शनाख़्ती कार्ड, कागज़ कहिड़ो बि ठाराए शनाख़्ती कार्ड। साईं फरमाईंदा आहिनि अवा पोइ हे चेहरे ते शनाख़्ती कार्ड जेकॾहिं हूंदो, क़ब्र में हलंदासीं त इंशाअल्लाह मलाइक चवंदा यार छॾेसीं मदीने वारे जो आहे। मन अहब सुन्नती फ़क़द अहबनी वमन अहबनी कान माया फिल जन्नत। आका फरमाइनि था जेकॾहिं मां मुहम्मद सां गॾु जन्नत में हलणु चाहियो था त पोइ मुंहिंजी सुन्नत सां मुहबत रखो। अल्लाहुम्मा सल्लि वसल्लिम अला हबीबिका ख़ैरिल ख़ल्क़ि कुल्लिहिम। अल्लाहुम्मा वसिल हाज़िर सवाब लि अरवाह जमील मुस्लिमीन। अल्लाहुम्मा अग़फ़िर लहुम, अल्लाहुम्मा अर्हमहुम, अल्लाहुम्मा अजल क़ब्रहुम रौज़तम मिन रियादिल जन्नह, रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा। अल्लाहुम्मा अश्फ़ि आहातना वक़्ज़ि हाजातना व अद्दि दुईनना व अद्दि दुईनना व अद्दि दुईनना या शाफ़ी या काफ़ी या शाफ़ी या काफ़ी तक़ब्बल मिन्ना तक़ब्बल मिन्ना तक़ब्बल मिन्ना। अल्लाहुम्मा अर्हमहुमा, अल्लाहुम्मा अग़फ़िरहुमा, अल्लाहुम्मा अर्हमहुमा, अल्लाहुम्मा अग़फ़िर लहुमा, अल्लाहुम्मा अग़फ़िर लहुमा, रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा, रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा। रब्बना अग़फ़िर ली वलि वालिदैया वलि वालिदैया वलि वालिदैया वलि वालिदैया। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन ख़ैर मा सअलका मिन्हु नबीकुम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तअज़ाका मिन्हु नबीकुम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़ि मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि अजमईन बिरहमतिका ला इलाहा।